जीअं हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल ठिकराठो में। मुशर्रफ दौर जी हुकूमत में थियो 2006 में, जेको जुड़ी रास थियो 2007 जी आख़िर ऐं 2008 जी शुरूआत में। स्कूल जी जेकी उन टाइम जेका लागत जेको ठीको हुयो 1 करोड़ 20 लख जो, जेको हिन वक़्तु 5-6 करोड़नि जी लागत जो जेको थींदो। हुकूमत जी बेदयानी ऐं तालीम जी जेका वज़ारत जी बेदयानी सबबि हिन वक़्तु ताईं जेको 12 साल गुज़री चुकिया आहिनि, 13 साल, पर हिन वक़्तु ताईं स्कूल में नई को अमलो मुक़ररु थी सघियो आहे, नई को फर्नीचर हिते पहुची सघियो आहे। ऐं हीअ जेका किरोड़े रुपए जी लागत सां जेका ही तामीर थियल बिल्डिंग आहे, उहा मुकमल तरह ज़बून हाली जो शिकार बणिजी वई आहे। ऐं जेको हिन जे चो तरफ़ जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे सघे त हिते जेका चो तरफ़ जेका हिन जी हालत आहे, हिन पूरो झंग बणिजी चुकी आहे। पर जेका हुकूमत जी जेके दावाऊं आहिनि उहे धूड़ थी चुकियूं आहिनि। जेके तालीम ते अरबें रुपया ख़र्च त ॿुधाए सघनि था सिंध जी ठिकराठो में, उहो ख़र्च ज़ाहिर न थी सघियो आहे। तव्हां हिन वक़्तु जेको हितां जे शहर पसगिरदाई ऐं जेके इलाइक़े वासी जा ॿार जेके फर्स्ट ईयर इंटर करणु सखर रोड़ी ऐं घोटकी वञनि था, हितां जूं न्याणियूं वञनि थियूं, पर हिते जेका सहूलियत आहे उहा हिते मुयसरु न थी सघी आहे। हीअ जेका ज़बून हाली जो तव्हांखे शिकार असां ही पूरी जेका बिल्डिंग ॾेखारे रहिया आहियूं, मुकमल तरह हिन वक़्तु